हाँ गुलाम, कर हाल वाल कीअं अचण थियो? कुछ ॾींहं मोकल मिली, सोचियुमि त मच्छी ऐं पखियुनि जे शिकार जो मज़ो वठी अचां। पखी त फ़िलहाल लथा ई न आहिनि, बाक़ी मच्छी जो थोरो घणो शिकार कंदासीं। पखी सफ़ा न आहे लथो छा? तुंहिंजे शिकार जे पूरब ते लथल हूंदो। पखी न आहे लथो ख़ैर आहे, ढंढ जो सैर करे वक़्तु गुज़ारे वेंदासीं। पर मूंखे नथो लॻे त तूं शिकार जे लाइ आयो आहीं। शिकार लाइ न आयो त ॿियो हिते मुंहिंजो कहिड़ो कमु आहे? तुंहिंजे अचण जो मक़सदु ई कुझु ॿियो आहे। मक़सदु त मां ॼाणे वियो आहियां गुलाम, पर ख़ैर तूं हिते रही सघीं थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम पनल खान केड़ा हाल कुछ आयो? मुझा जिगरी यार मेदल खान कुछ खैर। आदलार खान आगे भी खान वेो मेदल खान वेो। छा थो ॾिसी पुनल खान, ही इंसान घट ऐं जानवर वधीक थो लॻे। ॾिसां थो त कुछ वक्त अॻु में हिनखे ॾिठोसीं, वरी नज़र ई न आयो आहे। मच्छियुनि इलाइक़नि ॾे मोकिले छॾींदो हांसि, जॾहिं ख़ासि कमु पवंदो आहे त घुराए वठंदो हांसि। पर तव्हां पंहिंजे माण्हुनि जो दीदार कोन करायो, जिन खे मोकिलियो पिया। खमीसा हुकुम क्यों सरकार के निपूड़े विझण वालो है मथा। खान ऐं लाला के अंदर वठी अच। हाज़ुर सरकार। बाबा वठिया आहिनि। ओ चइबो त खान ऐं लाला खे पिया मोकिलियो। सुठा आहिनि, चोट ते विढ़ंदा, चोट ते। मच्छी जियान मच्छरनि खे चीरे फिटो कंदा। लाला ही माण्हू बि तव्हां सां गॾु हलंदो। वञो, पंहिंजी तयारी करे छॾियो। सिज जो बुरण सां तव्हांखे उते पहुचणो आहे। पर ख्याल रहे, ईंदे वेंदे कंहिं बि शकी माण्हू जी नज़र न पए। ऐं हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, जेकॾहिं तव्हां मां को बि सबूत या पेरनि जा निशान छॾे हिते पहुतो त उन जूं टंगूं सलामत कोन रहंदियूं। ॼाणो था सरकार, कोताहीअ जी सज़ा मौत हूंदी आहे, मौत। हिन दर ते पेरनि जा निशान आणण खां पहिरियों ई पाण खे मारे छॾींदासूं। हा मैगल खान, नाकामी सूरत में असां पंहिंजे वजूद खे एतिरो त बिगाड़े छॾींदासीं जो कंहिंखे काई ख़बर न पवंदी त ही कंहिंजा माण्हू हुआ। लाला कहिड़ी भी हालत में उन जानवर जो खात्मो करणो आहे। खात्मो जंहिं मुंहिंजे भाउ जे मथां हथ खयो आहे, हथ। हाणे वञी तव्हां पंहिंजी तयारी कयो ऐं आधी राति जो उठनि खे पलाणे निकिरी वञो। हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधो, जेसि ताईं तव्हांजो कमु न थिए तेसि ताईं कंहिं बि मुआण जी तव्हां मथां नज़र न पवे। ईअं ई थींदो सरकार, ईअं ई थींदो। हाणे पवंदी हशमत खान खे ख़बर त हितां जो अमन कीअं थो बर्बाद थिए। जेसि ताईं तव्हांजो अमन बर्बाद न थींदो तेसि ताईं असां सभु माठ करे कोन वेहंदासीं। कॾहिं बि माठ करे कोन वेहंदासीं। मूं वॾे जे हूंदे सतराजी जी पग नंढे ते वञी त पंहिंजे दोस्तनि अॻियां कंधु खणी हलण जहिड़ो न रहंदुसि। न बाबा साईं ईअं न कंदो। अॻु या पोइ
सतराजी जी पग मुंहिंजे सिर मथां रखंदो। किथे तो मुंहिंजे मथां रखे, मुंहिंजे सिर मथां न रखंदो। दोदा खान जे कबीले वारा कॾहिं बि इहो न चाहींदा त पग बाज़ार खान मथां अचे। हशमत खान जो उहो पुटु जेको धारी ज़ाल मां हुजे, न न, मां ईअं थियण कॾहिं बि कोन ॾींदुसि। दोदा खान जे कबीले वारा कुझु बि चाहिनि, पर मां वॾो आहियां, असुल पग जो हक़दार। फ़ैसिलो मुंहिंजे ख़िलाफ़ वियो त पूरी सतराजीअ खे बाहि ॾेई छॾींदुसि। रच तैयार है बाबा? हाँ पुट तैयार है। पुत्र मानी तो खाई वन तैयार आ। अम्मा मानी बधी दे, देर थी थे बेड़े में खाई लो। पुत्र वठ मानी। पुत्र तू न वञे आ? अल्लाह ख़ैर कंदो, मां कुझु कोन थींदो। पुट ठीक है, तू खुदू के वरतियो अच, मां गाने के वरतियो तो अचा। न बाबा, खुदूअ खे पंहिंजो पाण वठी अच। चाची हाजू मिली त अड़जी वेंदोमांसि। पुट मां खुदू के वरतियो अचा तो, तू गाने के वठी डंड ते पो ठेकेदार गरम वेठो हूंदो। ठीक ठीक है बाकी। वॾे बुढ़े ऐं तूफान जी मौसम आ, ख्याल सां वञजो। अल्लाह खैर कंदो, तू दुआ घुर त वॾ फुड़ो पवे दरिया में, मौज अचे ऐं मच्छी मरे। चाचा अञा खट ते वेठो ही, देर थी देर निकरण जी कर। अबा मुंहिंजी अॼु तबियत ठीक न आहे, तू हिन मारे छोरे खे वठी वञ। एतिरा वांदा न आहियूं जो वटां खिखियूं मारींदो। असांखे अञा कप्तान तयारु करणो आहे। असांजे कप्तान लाइ दुश्मन साज़िशूं कंदा था वतन, पर अॼु असां वञी कप्तान जे लाइ सामान आणींदासीं। हा, पोइ कप्तान असांजो खाई असांखे दुआ कंदो ऐं इहा दुश्मन खे भुला त असांजे कप्तान खे मारे वेंदो। असां इहो कॾहिं करण न ॾींदासीं। हा चाचा हे कांते वियो आहे? अबा मुंहिंजो त ही पुट ई नथो लॻे। बाबा पंहिंजो नंढपण यादि कर। कारो थे मुंहुं, अञा तुंहिंजो नंढपण आहे। अबा मूंखे ॾे रच। चाचा तू हे मानी कुड़ी खणी आ, महाराज खणी अचां। उच उच तर मुंहिंजे अॻियां वञी माइट जी पंहिंजे पीउ खे। उहो मुंहिंजो पीउ आहे त पोइ तूं मुंहिंजो छा थी? पाण बि सॻो आहीं, थोरो तूं बि डोरी आहे, तोखे बि माटो ॾियां। जेॾी महिल अचूं घर में गपी लाइ वेठो आहे। छॾीस चाचा छॾीस, बस तूं हाणे पैर हटा, घणी चिचली नथी। छो भला अॼु एॾो रुखो पियो ॻाल्हाए? ख़बरूं न कर, रचकोले ते रखरात मां वञा। चवे त खणाए हलाए? खणाए हलंदी, वञी मर रेडा। मां मरंदसि त तोसां शादी केरु कंदो? गुंधण चाढ़ण अचई थो? पहिरियां गुंधण चाढ़ण सिख, पोइ शादीअ जूं ॻाल्हियूं कजांइ। गुंधण गुंधण त मूंखे अहिड़ो ईंदो आहे जो आङिरियूं चटींदो रहिजी वेंदे।
हाणे सहमत पर आया रहमत। तेरे दिल भाई लूपड़ भी कौन है जो मां तुझे ढक्का छोड़ी बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक्त अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 अस्सलाम वालेकुम सिंध वासियों। रमज़ान वारी ते मुझी फिल्म ना आई, हज वारी ते फिल्म ना आई। काफ़ी दोस्तन फोनियूं कयूं। बख़ुदा मूंखे फिल्मनि में कमु करण जो को बि इरादो न हो। मूं बिल्कुलु छॾे ॾिनियूं, मायूस थी वियुसि। वरी इहा फिल्म ठाही आहे जंहिंजो नालो आहे अली वारिस। नाले तो क़ुर्बान वञा। मूंखे उमेद आहे त जेके मुंहिंजा परस्तार आहिनि हिन फिल्म खे ॾिसंदा, मान ॾींदा, इज़त ॾींदा। लख थोरा, सिंध सलामत, साथ सलामत, सदाई गॾु। नबी खान गायब करे छॾींदो आहे, गायब।
छाती अची वई? जुकाम सच में अची वियो आहे। जै वक्त ही जोगी जाग्या, जै वक्त ही सिंधी जाग्या, वो सूर न रहंदा साग्या, गंदा धमाधम मस्त कलंदर। अलीवाल, अलीवाल। अस्सलाम वालेकुम ठेकेदार साहब। वालेकुम सलाम। ॾाढी देर करे छॾियो। अॼु मां हिननि सां निकिरंदुमि। हल भली, तोखे कह रोकियो आहे? न गुलाम न, पाण ॿी ॿेड़ी में था हलूं। शिकार बि त करणो आहे न। अॼु मां हिननि सां वेंदुमि, ॾिसां त कीअं था रछ उछलनि ऐं मच्छी मारनि। रछ विझी वापसि मोटंदासीं ऐं मच्छी कढण लाइ शाम वञणो पवंदो। रछ त विझणु सेखारींदव न? गुलाम अजायो बुख मरी वेंदे। मुंहिंजी सलाह इहा त हिते न वञ, हिते था वेही कचहरी कयूं। बुखनि जो ॾाढो आहियां, तूं फिक्र न कर। जेकॾहिं तुंहिंजी इहा सलाह आहे त पोइ ठीकु आहे, भली वञो, पर ख़्यालु कजो। अचो भला। शेर, ये तव्हांजे ॻोठ में बि ऊठ आहिनि छा? मूंखे त नथा सुझनि। त पोइ ही ऊठ कंहिंजा थी सघनि था? कॾहिं कॾहिं के माण्हू शिकार ते ईंदा आहिनि, थी सघे थो शिकार वारा हुजनि। न, मूंखे शेर किनारे रसाए। छो? न, मूंखे किनारे रसाए। तुंहिंजी मर्ज़ी। बाबा हलो किनारे ते हलो। किनारे ते काहे हलो बेड़ी? लाला हेॾे ॿेड़ी छो मोटायूं अथनि? अचनि था त पोइ कयूं था शिकार। न लाला न, बेवकूफ़ न थी। कान पाण खे हुननि ॾिसी वरितो आहे। हल त तव्हां पाण निकिरी हलूं। अचो।
अरे तू भी रसन में हाथ काबू विझ मिता किते राकेट हवा में उडामी न वने उडामी मूंखे ॾियो उस्ताद तूं छॾ मां पाण तूं हिनखे संभालियां इहो त वक़्तु ॿुधाईंदो त तव्हांजो इहो राकेट एॾो खटींदो या असांजो कप्तान कीअं मुंहिंजा शागिर्द। हा उस्ताद कसम तुंहिंजो। अरे वञ वञ माला तो वञी कप्तान ते मच्छू खपाए मच्छू। बस बस इन खां वधीक हिकिड़ो अॻिते लफ़्ज़ न ॻाल्हाइजां। गुलू हलता हलूं असांखे दुश्मन नथा सहनि। उस्ताद बीहो 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 हिन दफ़े लॻे थो त राकेट पाण खे मैदान मारे वेंदो। यार राकेट असांजे कप्तान खां चारो लॻो पियो आहे। चारो छो न लॻंदो हुननि पंहिंजे राकेट जूं वॾियूं वॾियूं ख़िदमतूं पिया कनि। मूंखे असां सॼो ॾींहुं बुख ते बीठो। फिक्र न कर मां राति बाबे जे पैसनि खे ॾारो ॾींदुसि है न। सुबुह जो वञी शहर पंहिंजे राकेट ते लाइ सामान वठी ईंदसि तारो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध ॿी 2 किलो मखण 2 किलो गुड़ उहो बि कारो कारो हा ऐं ॿियो चव ज़रूर वठणी चाहे। घबरा न गुड़ बि आणींदासीं मखण बि आणींदासीं जव बि आणींदासीं ऐं थोरी खटाण बि आणींदासीं। खाराईंदासीं मस्ती कंदो जंहिंमें खटाण लॻसि न पोइ मस्ती कंदो। हा ईअं हल ताणे हलो अहिड़े मुंहिंजा मखण मोर कतो घोर वञा मां ओ मुंहिंजा मखण मोर। काॾे तयारी कई थी पुट? सवारी लॻी आहे पहुचाइण थो वञा। खेर में पुट? अञा हशमत खान जो राज हले पियो। अमां माहौल बिगड़ी वियो आहे। पुट पोइ मशीन खणणु लाज़मी आहे। वञ वापसि रखी अच। पंहिंजी हिफ़ाज़त लाइ खणी पियो वञा दुश्मनी निभाइण लाइ न। अमां तव्हां अञा माल नाहे कढियो जल्दी कयो सासी साहब बुख मरी विया। हाँ बाबा हाँ बस निकरूं था। ॿियनि मानी त वञनि। हलो शू बोतल खणाई मां मानी थी खणा निकरूं। हाँ दी हाँ हलो शू। दोदा खान छा पियो सोची? छो ॿुधाए छा पियो सोची? सोचा पियो त अॼु अलाए छो मुंहिंजी दिलि उदास आहे। अलाए छो दोदा खान किथे तोखे हुन परीअ सां मोहबत नाहे थी वई? न न दोदा खान न अहिड़ी जॻह ते दिलि न अड़ाइजां जिते बदनामी खां सवाइ ॿियो कुझु बि नसीब न थिए। जेकर सची दिलि सां ख़ुदा खे बि चाहिबो आहे त उहो बि मिली वेंदो आहे। पोइ मुंहिंजी मोहबत मूंखे छो न मिलंदी? अॼु निकिरां थो दीदार ते थियो दीदार त ठीक न त हमेशा लाइ विसारे छॾींदुसि। हमेशा हमेशा लाइ विसारे छॾींदुसि।
हमेशा ला विसारे छॾींदुसि हमेशा ला विसारे छॾींदुसि